संगत अस्सलाम वालेकुम या अली मदद। संगत ही दरवेश अॼु शिकारपुर शहर खां ॿाहिरां ॼामड़ा ॻोठ आहे। उन ॼामड़ा ॻोठ में अचणु थियो। अॼु 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आहे। अॼु मूंसां मुंहिंजो साथी मूंसां गॾु आहे उस्ताद हाकिम अली शेख। अॼु ॼामड़ा ॻोठ में कंहिं पंहिंजे कम जे सांगे आयासीं, पर अलाह साईं जी बाज कुदरत अहिड़ी थी जो मुंहिंजे लॻी आहे 2-3 किलोमीटर ॼामड़ा परे आहे, पर ॼामड़ा ॻोठ में हिन दरगाह जी मूंखे ख़बर कान हुई। हे दरगाह अलाह वारो को दरवेश आहे ऐं जंहिंजो नालो त पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो, ॿाहिरों लिखियलु आहे ओचितो जी सखी सवाई सुल्तान। हिन दरवेश जी मूंखे ज़ियारत कॾहिं बि न थी ऐं क़बर मुबारक ॾिसो था, तमामु वॾी क़बर आहे, सुभान अल्लाह, डिघी क़बर आहे, वेकिरी आहे ऐं माशा अल्लाह दरगाह मां ख़ुशबू थी अचे, क़ुर पाकनि जो झूलो पियो आहे। वाह मुंहिंजा मौला, हे ॾिसो मौला जो रंग 12 रबीउल अव्वल जे ॾींहुं असांखे हाज़िर नसीब थिया। सो बि असां कंहिं रस्ते सां ॿिए सां ईअं घुमी फिरी पुछी उन रस्ते सां आया आहियूं जंहिं रस्ते सां उन ॻोठ में मां कॾहिं न आयो। ही कुझु लिखियलु अथसि नाद अली मज़हरुल अजाइब ऐं मौला अली अलैहिस्सलाम जो जेके सॾो पाक आहे उहो आहे ऐं वॾी ख़ुशबू ऐं वॾो हिकिड़ो सुकून आहे। हिन ते फर्श ते बि टाइल लॻल आहे। हिननि दरवेशनि जेका ड्यूटी सुभान अल्लाह ॾिनी आहे। ही आहे ही ॿाहिरां ही मुक़ाम आहे ऐं ही दरवेश जो रंग आहे, आस्थानो आहे। ही आहे दरगाह सखी सवाई सुल्तान रहमतुल्लाह अलैह। सुभान अल्लाह, पहिरियों चकर आहे। संगत असां ॿुधो आहे त जंहिं जाइ ते जंहिं मुक़ाम में खबड़ घणा हुजनि, ईअं ॿुधो आहे कन दरवेशनि खां त उते उन मुक़ाम ते बि करम नवाज़ी घणी थींदी आहे। तोड़े जे कालरू मिटी आहे, तॾहिं बि हिते जेके आहिनि से वॾो सुभान अल्लाह जो रंग लॻल आहे। क़बरां बि अहिड़ियूं आहिनि ॼण वणनि थियूं पियूं, ॼण वेही रहिजे हिन मुक़ाम में। वाह वाह, ही ॼामड़नि में 2 हिसा ॻोठ आहे। हिकिड़ो हिसो आहे ॼामड़ा या की ॿियूं क़ौमां, ॿियो हिसो आहे खोसन जो, विच में मुक़ाम संधो आहे। वाह वाह, पहिरियों चकर ज़िंदगी में हे रंग थियो आहे, सो बि 12 रबीउल अव्वल जे ॾींहुं। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी छांव में आबाद हुजो।